नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ईंदाणु दरगाह फ़कीर नूह होथियाणी ऐं आसपास जे ज़मींदारनि जो आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज। दरगाह फ़कीर नूह होथियाणी ऐं आसपास जे ज़मींदारनि आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ खंडू स्टाफ वेझो रेड़ी केनाल ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तरह जे ज़मींदारनि जंहिंमें फ़कीर वारिस नूह, पोटो फ़कीर सलीम नूह, पोटो सिजावल वसाण, फ़कीर सनी नूह, पोटो गुलाम हुसैन वसाण, फ़कीर ख़ालिद नूह, पोटो हाजी वज़ीर, मेमणो जमायत उलमा इस्लाम अॻवान सलीम सिंधी ऐं ॿियनि मीडिया जे अॻियां दाईंदे चयो आहे त वाटर DO 855 ते मुक़रर वहीद अब्बासी, हबीबुल्ला बगियो, अली मोहम्मद डायरी ऐं आपाशी अमलदारनि असांजे हिसे जो पाणी हथ सां बंदि करे छॾियो आहे, जंहिंजे करे असांजूं ज़मीनूं गैराबाद बंजर थी वियूं आहिनि। ख़बर न आहे आपाशी अमलदारनि जूं नाइंसाफ़ियूं कॾहिं ख़तमु थींदियूं। हर महीने कॾहिं वाह बंदि कयो छॾीनि, कॾहिं शाख हथ सां बंदि करे छॾींदा आहिनि। कुझु ज़मींदार पैसा ॾियनि था त उन्हनि जे लाइ वाराबंदी न आहे। हिननि खे पाणी टाइम ते मिले पियो, असांजी ज़मीनुनि लाइ पाणी न आहे। असां वस वारनि खे पुरज़ोर अपील था करियूं हिननि आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांखे पाणी ॾिनो वञे, जीअं असांजूं ज़मीनूं आबाद करे पंहिंजे बच्चनि जो गुज़रा करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।